नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदा हलूं त खंबियल ऐं लापता शहरनि जी बाज़ियाबी लाइ ज़िले सतह ते टास्क फोर्स जोड़ण जो हुकुम सिंध हाई कोर्ट हिरासती मरकज़नि बाबति सुप्रीम कोर्ट में जमा कराए रिपोर्ट भी पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ॿुधणी दौरान जांच ऑफिसर चयो त कामरान के कंहिं बि हिरासती मरकज़ में नाहे रखियो वियो। हू संगीन ॾोहनि में मुलविस ऐं उज़ैर बलोच ग्रुप जो मेंबर हो। जस्टिस मोहम्मद इकबाल चयो त उज़ैर बलोच जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई त कामरान जी छो न गरीब माण्हुनि जो कुछ ख्याल करियो। जांच करण जो ही कहिड़ो तरीक़ो आहे। खत लिखण सां जांच पूरी नाहे थींदी। लॻे थो जांच ऑफिसर पाण खत न लिखंदो हूंदो, पंहिंजे अंदर में एहसास पैदा करियो ऐं जिम्मेवारी जो मुज़ाहिरो करियो। अदालत लापता शहरनि जी बाज़ियाबी बाबति जांच तेज करण जो हुकुम ॾींदे 16 फरवरी ते अॻिभराई रिपोर्ट तलब करे वरिती आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।